रहमान पांजो गोड़ छड़े अची हिते पहुता आयो जे हिते भी दुश्मनी थी वई तो पोए पाणी के पनाह केर नहीं दो इन करे चाहे थी गालिन के दरगुजर करण सिख न त मुसीबत में अची विंदासी रानी सजी जिंदगी तो दरगुजर कयो है मां जेतरो मानुन का परे तो भजा उतरो ही मुझी गीची में अची था पवन ही गोठ परायो है रहमान हिते जेतरी बाह बधण जी वाट हुंदी ओतरी भलाई थींदी थोरो भी मुंह गुंजाईंदे न त चुगली हणंदे देर कोन कंदा तो पोए छा अखियूं पूरे छड्या ॾिठो ही कोन तोखे कीअं पिया तकनि हुननि जे तकण सां असांजी इज़त जे मथां को फर्क पवंदो छा रहमान ठीक आ मुंहिंजा साईं परे खां तकण त छा पर हाणे तुंहिंजे अखियुनि में अखियूं मिलाए ॾिसंदा न तॾहिं बि मां कोन कुछंदुसि हाणे त बसि न मुंहिंजी अखियुनि में अखियूं मिलाईंदा दोरा न कढी छॾियान जेको थियो उनखे छॾाणे राणी हाणे इहो ॿुधाए निकाह कॾहिं कयूं ईअं निकाह खां बग़ैर रहण मूंखे सही कोन थो लॻे मां चाहियां थो त पाण ॿई निकाह कयूं जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर पई त असां ॿिन्ही जो निकाह नाहे थियल त असांजे लाइ मसइलो थी सघे थो बाबा त इजाज़त ॾेई छॾी आहे तोखे मां बि कोन रोकींदसि पर तूं चाचा सोबत सां सलाह कर उहो छा थो चवे मां अॼु ई चाचा सोबत सां मिली ऐं दिलि जी ॻाल्हि थो कयांसि ख़ुदा कंदो तूं असांजी मदद कंदो ईअं असांजो पूरो साथ ॾींदो माण्हू सुठो आहे वधीक अला ईमान ॾींदुसि शरीफ असां तुंहिंजे इंतज़ार में बी वापसि मोटी आया आहियूं तो एतिरी देरि छो कई तोखे त चयो न फजर महिल निकिरजांइ देर थी वई अदा सोट खे घर छॾे आए जेकॾहिं सुल्तान न सोट मां हथ कढे हा तो साजुर न पहुचा सुल्तान सोट मां हथ कढण खां इनकार करे छॾी छो वरी छाते सुल्तान जो मथो ख़राब थियो आहे सुल्तान जो भाउ कोहराम अगवा थियो इहो वरी कॾहिं थियो काल्ह थियो आहे ऐं हा सुल्तान चए पियो त इहो कमु सॼो तव्हांजे चाचे जाबिर जो आहे हाणे जेसि ताईं न कोहराम आज़ाद थी न पहुचंदो तेसि ताईं चए पियो सोट मां हथ कोन कढंदुसि इहो तव्हां वारो चाचो कॾहिं बि तव्हांखे सुख सां रहण कोन ॾींदो हिक खे छॾींदो त ॿिए खे ॿधी खणी वेंदो अदा हाणे छा थींदो चई थी ॻाल्हि सम्झ में सुल्तान खे ईअं करणु कोन ॾींदासीं मूं कसम खयो आहे हुनखे निभाइणो पवंदो इहा ॻाल्हि त मूं बि सुल्तान सां कई असां कूड़ा थी पवंदासीं सोट मां हथ कढ पोइ छा चयो सुल्तान इहो ई त चई वञी शेर खे मोकिल मां उन सां ॻाल्हाईंदुसि अदा जे लाइ न चई पोइ वधीक मां बि कुझु ई न सघियोमांसि चाचा ईअं छो कयो हुनखे ख़बर कोन हुई हुनजे इन क़दम सां सौट फराज़ तकलीफ़ में अची सघे थो चाचा बिटणी ठाहिण थो चाहे पर मां चाचा खे हिन चाल में कॾहिं कामयाब थियण कोन ॾींदुसि अॻियां बि वॾी गोर पट बला अथई शेर हाणे जेको बि कमु करी उहो सोची सम्झी कजांइ हा सोचे सम्झी कबो सुगड़ ॾिठई मुंहिंजे सब्र जो नतीजो सिबियाणी गला ईमान ॾिनो आहे ऐं हाणे मासात सां हुन सुठो हलणु शुरू कयो आहे अलाह सिबियाणी खे ईमान ॾींदो ऐं वॾा सां ईअं ई हलंदी रहंदी ख़बर अथई सुगड़ त मां छा सोचियो आहे तव्हां जेको कुझु बि सोचियो हूंदो बहितर ई सोचियो हूंदो सुगड़ मूं सोचियो आहे त अधीअ खे ॻोठ में जाइ ठाराए ॾियां ऐं हुनखे हिसे जी मिल्कियत बि कढी ॾियां भले ॾीस पर मूंखे थोरो शक आहे छाजो शक ख़ैर त आहे मूंखे अलाए छो ईअं लॻे थो त सिबियाणी अदा खे कंहिं मक़सद या मतिलब तहत ॿुधाए थी ईअं लॻे त कोन थो अधीअ सां जे अंदाज़ में मूं ॻाल्हायो आहे लॻे थो त हाणे हुनजो ज़मीर जागी पियो आहे थी सघे थो मां ग़लति सोचींदी हुजां अदी ख़ैर सां पंहिंजे घर वञे त हिकु ॿियो फ़र्ज़ बि अदा करणो आहे कहिड़ो फ़र्ज़ु सुगड़ सोनूअ लाइ को मुनासिब रिश्तो ॾिसी न्याणी जो कुलंदो पार लाहिणो आहे नवाब खान घणो वक़्तु पहिरियां बहादुर जे लाइ सोनू जे रिश्ते जी ॻाल्हि कई हुई वाह सुगड़ वाह
सोनू जड़ी पढ़ियल लिखियल छोकरी मां बहादुर जड़े जट सां पढ़ाईंदुसि। सोनू लाइ मां के पढ़ियल लिखियल छोकरे जो रिश्तो तलाश कंदुसि। वरी भी सोच न अफ़ान तू तव्हांजा सोट आहे। सौट सौट जी ॻाल्हि न कर सुगड़ा। माण्हूअ में इंसानियत हुजणु लाज़मी आहे, पर हू त माण्हूअ जे मोह वारा जानवर आहिनि। भली केतिरो बि वक़्तु लॻे, असां पंहिंजी सोनूअ लाइ को सुठो रिश्तो ॻोल्हींदासीं। लगन त नयूं मुंडियूं थियूं, काॾे लिकरी पिया आहिनि। लाड़ो त सोबत वारा न था, खेर खॾ में वञी पवनि। केॾां थो वञी मुंहिंजा राणा? वे पंहिंजी सिबियाणी सां कुझु देरि कचहरी न कंदे? मां न ॿाहिरि मूंखे कमु आहे, ओॾे थो वञां। हाणे छॾ पकाई खे, तूं हिते आयो आई मुंहिंजे लाइ न। मां अचां थी, तूं नटाए थो वञी। ईअं न कर राणा, ईअं न कर। हिते मिलण न आयो आहियां सिबाणी, तूं ग़लति थी सम्झी। इहो ग़लति आहे या सही आहे राणा? तूं ई मूंखे ॿुधा त छा सही आहे। जाइ कोन्हे का किरी पवंदुसि। छा सम्झाए मां? इहो ई मूंखे सम्झाओ त तूं मूंखे कॾहिं छॾींदे, कॾहिं मूंखे आज़ादु कंदे? मां तोखे रोकियो त न आहे न, तूं आज़ादु आहीं न। मां चयो त चुप करे वेह। मां चवांसि थी थोड़ी देरि वेह मूंसां कचहरी कर, पर शर्माए थो, कचहरी नथो करे। जेकॾहिं तोमें इहा चाहत ॾिसे त छो न वेही रहे, पर तूं त उहा ॾाण आहीं जेका हिक ई ॾींहं में मुंहिंजे भाउ जो सीनो चीरे उनजो हां खाई वेंदी आहीं। पर तूं त पंहिंजे मुड़ुस जे पोयां पइजी वई आहीं। मां ॾाइण आहियां, तूं बि जेका सुठी सुलक्षणी औरत आहीं न, उहा बि मूंखे ख़बर आहे। हिकु रईस जी ज़ाल थी करे हिकु नौकर सां चकर थी हलाए, बुढ़ी नथी मरी। बस ॿियाणी, ॿिरां मां तुंहिंजो इहो वात बर्दाश्त कंदी आहियां सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी माउ जे करे। जेकॾहिं हाणे मूंसां अहिड़े क़िस्म जी बदतमीज़ी कई थी न, त हिन घर मां धिका ॾेई कढंदीसांइ। भले वॾी आई आहे मूंखे हिन घर मां धिका ॾियण वारी। ही मिल्कियत मुंहिंजी मुंहिंजे भाउ जी आहे, तूं ॾाज में न खणी आई। जो त ख़बर तव्हां सां त खेर आहे न। हा खैर आ, छो? जो त ख़बर कल्ह खां वठी हिते धिका खाईंदा था वतो। तव्हांजो कहिड़ो सुट मुंझो आहे? सुट नाहे मुंझो, के ख़ासि कम सां आया आहियूं, पर तोखे कोन ॿुधाईंदासीं। अब जे त ख़बर हिनखे का बीमारी आहे, जा ओला सोला पादर लॻा अथसि, सफ़ा थिड़ी वियो आहे। अरे बस हाणे बस, सोलो ॻाल्हा, पतल खां वधीक पेस तो तूं नहीं। अरे बस तूं बात बंद कर न त छा कंदे? विड़ंदे पतल सां विड़ंदे। अठी मरोटे छंदसाए खोता खाराईंदोसाए। अरे कट मां चवां थो, अच कट बस पर ॻाल्हाए थो। भाऊ, हिन जे तरफ़ खां मां थो तोखां माफ़ी घुरां। हिन जो दिमाग़ मिड़ेई ख़ाली थी वियो आहे।
दिमाग़ खाली अथसि त घर ॿधी छॾियोसि न। मुठनि खे जोराबा पाराए छॾिया, हिनखे ॿुथाड़े ॿधण में देरी कोन कंदुसि। चल वे गाड़ी दे, वे तो हलूं। चवी तो चढ़ा तो स्टार्ट कर। काटो अलाए किथां किथां जा छुरी था अचनि, अची घाटे में था लॻनि। चङो थियो ॿाहिरि निकिते, पर किथे इन मुए जाबिर जी नज़र न पइजी वञे। जेकॾहिं इन जाबिर मुए जो रुख चढ़े त असली मारे विझंदी। रोज़ रोज़ जे अज़ाब खां हिकु सूरी सही भेण। भले साईं भले, बाबा अॼु लैला मजनू जो जोड़ो घिटीअ में मोहबत थो वंडे। अरे भागा मुआ, हां कांदे हो डायरा जे बीठे ते हला तोडी तुझा कुड माण्हू पई मारी। बात त हण को मुड़ी न थो, हां डायण बाहि लॻई। सियाणनि सच चयो आहे त शलन को अछी ॾाड़ी में खरे पोइ अहिड़ी थाप कंदो जो वञी थिया ख़ैर। सच चवां थो तॾहिं त तव्हांखे थाप थी लॻे। वॾो कामू सचार इन्हनि ॻाल्हियुनि खां मुड़ी कोन, दिलि जे वठी मुंडी वठी आई थ्रेशर में ॾेई छॾे। तूं त असली मुंहिंजे मथां सड़ियो पियो आहे, सड़ियो। छोरी छाते मगज खराब थियो, हां बती दी बिजली में छाती पाईंदी, हां आवाज हल हेले, हल मर हेले, हेले मर गयो आती, हल मर हेले, मर हेते। अजायो शक न कर भाजाई, इस घटी में तो केर बिठो आ। हां अजायो शक थी कया, जेकॾहिं घटीअ में केर न आहे त पोइ दर ते मस्त लगी बिठी छो घर जो कमकार करण ला मरो, ताकि घटिन में झातिन पाइण ला कहीं भगी भगी थी वनी। तुंजी तो खुदा कारण कावड़ मुझे मथा है, भले मैं केतरी भी सोनी थी पवा ना तभी तुम जाता मुझी गीजी में। जे करे तू पंहिंजा पेर सोला करे हली त छो मां तोते नाराज़ थिया। इहो जेको सॼो मकट मचल आहे न इहो तुंहिंजे करे थियो आहे। इहो मसलो अञा ख़तम ई न थियो आहे, पर ॿी मुसीबत खड़ी कंदी। हिटी में झाती पाइण सां कहिड़ी मुसीबत खड़ी थींदी? वरी कंहिं छोरे सां नमूना शुरू कंदीअ, पोइ ॾींदो उहो घिटिन जा पासा, पोइ शेर वारा हणंदसि पंटा। इन छोरे जा वॾा बंदूकूं खणी अची दर ते बीह रहनि, पोइ मचे न मकट। तौबा तौबा मुंहिंजा रब हिक धक में कॾहिं न बयान ॾेई वई आहे। हाणे तौबा तौबा के छॾ, वञी थांव थो इहे ॿ टे तगारियूं आहिनि ढेरीअ जूं, इहे मां पाणे ई थी उछलाए अचां। तूं घर जा थांव थो, मां ॿाहिरि किचिरो उछलाए अचां थी। हेॾे थी हेॾे, ॿाहिरि किचिरे उछलण जो त वॾो शौंक़ु अथई, हा कोन छॾींदीसांइ। शेर मूंखे रोके वियो आहे, मां तोखे घर खां ॿाहिरि निकिरण कोन ॾींदसि। अदा रोकियो ई न आहे, तूं हरू भरू मुंहिंजे मथां हुकुम हलाई। हा मां पंहिंजा हुकुम हलाईंदसि, तूं छा कंदीअ, हा छा कंदीअ? हाणे हल हल वञी थांव थो त तुंहिंजा पटे कया आहिनि तरी। हले मामू शहर में भी शादी करे छड़ी है। छा तू भी शादी करे छड़ी आ? हां चाची ॾिस समा ॾिस, वो पाण पई चवे त तोखे ॿी शादी जी इजाज़त आहे, ऐं हाणे सिर्फ़ ॻाल्हि कई आहे त कीअं थी वञे। मां ईअं नथी चवां त तूं शादी न कर, शादी भली कर, पर हिन ॻोठ मां। जे शहर मां कयो त छा थी पियो? शहर जी छोकिरियूं वॾी चालाक हूंदियूं आहिनि, ऐं तूं सॼो उन्हनि जो थी वेंदे, मूंसां त ॻाल्हाईंदे बि कोन। अम्मा तूं सम्झाए न बेवकूफ़। पर नज़ीरा सही थी चवे, पिणे कॾहिं बि कोन चाहींदो त तूं धारियनि मां शादी कर। ऐं उन्हनि जा मुड़सालू पटका ॿधी अचे असांजे घर में वेहनि, छा पोइ पिणे उन्हनि खे सहंदो? चाचा उनजे माइटनि खे हिते रहण कोन ॾींदो, पोइ पंहिंजी छोकिरी खे वठी वेंदा न, ऐं तूं बि उन्हनि जे पोयां उन्हनि ॾे हलियो वेंदे। केरु सम्झाए तव्हांखे? असांखे छॾ, तूं पाण खे सम्झाए। पिणे धारियनि खे घर में अचण ॾींदो? मिटी थियण खां पोइ छा जा धारिया? पुट इहो तूं थो चवीं, पिणे जी सोच ॿी अथई। राति ॾींहुं पिणे जा पादर पिया था असांजे मथां वसनि, इहे असां आहियूं जेके चुप कई वेठियूं आहियूं।
पिणे जा दड़का ॿुधी या शहर वारी छोकिरी हिकिड़ो ॾींहुं बि घर में कान रहंदई। इन जे लाइ त चवां थी त मूं जहिड़ी का ॻोठ मां अबो झत कर जेका मोचड़नि में पई हुजे। अहिड़ी तूं हिक ई खोड़ाई, ॿी घाटे में ना हणी। हाणे ॿी शादी कयमि न त शहर मां ई कंदुसि। उन ॾींहुं मां ज़हर खाई मरी वेंदसि। नज़ीरा, नज़ीरा, मां तूं सम्झाए नथी नज़ीरा। पुट शुक्र कर अहिड़ी ज़ाल मिली अथई, जेकॾहिं हिन खां ॿी मिलई हा त जीअण जंजाल करे छॾई आहे। मुंहिंजी सिबियाणी सभिनी जे मथां हुकुम हलाइण वारी हाणे पाण कीअं मजबूर थी? मुंहिंजे रस्ते जो सभिनीनि खां वॾो कंडो मीर मोहम्मद अञा ज़िंदा आहे। पोइ ॾेईंसि ज़हर मानी में देर छो पई करे? सभिनीनि खे ख़बर आहे त मां हुन चेहरे सां नफ़रत कंदी आहियां। पोइ ईअं त सभिनीनि जो शक मूं मथां अची वेंदो न। रिझाई हेॾां वठी अचीसि त पोइ ॾियूंसि सभई दारू। मां बि इहो थी सोचां त कुझु ॾींहं हुन चेहरे सां प्यार जो नाटक कयां। पोइ चेहरे जो सिर खयमि न त मूं मथां को बि शक न कंदो। इन जो मक़सदु त हाणे तोखे चेहरे सां प्यारु करणो पवंदो। ड्रामो ठाहींदसि बहादुर, बाक़ी चेहरियो हिन क़ाबिल आहे जो मां हुन सां प्यार कंदसि। सिबियाणी मां तो सां हाणे जेतिरो जल्दी थी सघे हिन चेहरे मां जान छॾाए। ठीकु आहे सिबियाणी, वधीक चेहरे सुभाणे। ठीकु आहे, मूंखे इंतज़ारु आहे। बादर कहिड़ियूं पियो कचरियूं करीं? अदा तो ही त चयो हो न त हिन कातीअ खे मुॾो थियण न ॾिजांइ। हिन कातीअ जी धार त तेज़ आहे, पर हिन धार मथां मां ज़हर जे पाणी ॾियण जी कोशिश पियो कयां। नवाब खान जी बर्बादी जो कारण या माई बण पई। उन करे हिन कातीअ जी धार मथां अहिड़ो त ज़हर चाढ़े छॾियो पूरो खानदान खत्म करे पोइ जी हिते पहुचे। ईअं ई थींदो अदा वॾा। छोरा सुताई पया आहिनि, ओ महल मिले सुम्हण जी न। अरे एॾे छोरा ओ खमू मुआ निभागा सुताई सुता पिया हुजी जो सॼो ॾींहुं। अरे ॿ माण्हू वञी पाड़े में वेठायो त बि चवां त मुंहिंजा पुट कम सां लॻा पिया आहिनि, पर तव्हांखे रुगो निंड या रुगो हुजेव खाइण। अम्मा वॾी शैतानी खोपड़ी अथई। मूं सम्झो त संजय अम्मा ग़रीब आहे। हाँ तूं अम्मा खे ग़रीब तो समझी? अम्मा वॾी बिबिड़ाऊ अथई, बिबिड़ाऊ। ओ छोरा इहो पंहिंजो वात बंदि कयो त पादर खणी वात सां न ॿधाव। अम्मा बात कोन था हणूं, कम ई अहिड़ो थी ॾसी त जे ॻोठ वारा असांजी खल लाहिनि। तव्हां सुधरंदो बि तॾहिं जॾहिं तव्हांखे ओड़ो पाड़ो पादर हणंदो, बाक़ी ईअं कोन सुधरंदव। तॾहिं बि अहिड़ा ॾिसणी त असां का शरारत कयूं ऐं निंदर खां थी मोचड़ा खाऊं। अचाई सुमण या महल खां इहो ई त ॾस ॾिनो मां त वञी ॿाहिरि मां माण्हू वेठायो। हाँ पोइ को सुईलो कम ॾस त कयूं न। हा पोइ मुंहिंजो चवण वठो, वञो ॻोठ जी मस्जिद में वञी पाण बि पढ़ो, ॿारनि खे बि पढ़ायो। इहो त पुॼंदो वञ भला। असां पाणी पढ़ियल कोन आहियूं त ॿारनि खे छा पढ़ाईंदासीं? बाक़ी तव्हांखे छो थी चवां त मस्जिद में वञो, पहिरीं पाण पढ़ो न, पोइ वरी ॻोठ जा ॿार पढ़ायो। कमाल थी करी अम्मा, न अबो पढ़ियो न अम्मा पढ़ी, असां पढ़ी छा कंदासीं? छोरा मस्जिद में वञण खां नांग था खाइणो छा? अम्मा नांग न हुजनि हा न त तूं या अबो बि पढ़ी पऊं हा। अरे असांखे कंहिं मोचड़ो कोन हयो, तॾहिं कोन पढ़ियासीं। लेकिन तव्हांखे पादर मां न खणा त तव्हां बि वण घोड़े कोन ॿधो, चओ त हिते किलो हणो हिते। इहा ॻाल्हि न कर अम्मा, तव्हांखे बि चवण वारा हूंदा, पर तव्हां असांखां वधीक निभागा हो। ओ मार पएव छोरा, असां पीउ माउ खे त निभागो चऊं? हा अहिड़ी नाफ़रमान औलाद आहियो जेको माउ पीउ जी इज़त करणी कोन था ॼाणियो। अम्मा जॾहिं ख़बर अथई त असां सुधरंदासीं कोन, पोइ असांजो सिर छो थी खाई? मां तव्हांजो सिर थी खावां। भई केरु थो खाए? रुको तव्हांखे सुम्हण जो हुजे, मानी हुजे, बसि खाओ पीओ। वञूं था। वञो।
मुझो रास्तो छोरो क्यों थई जो रस्तो छोरो पियो थो पहिरियां मूंखे इहो ॿुधाए असांजे ॻोठ में आयो छो आई तुंहिंजो ॻोठ तो ख़रीद कयो आहे छा जॾहिं तुंहिंजे घर में किड़ा बकवास बंद कर Bye.